अस्सलाम वालेकुम। उम्मीद तो क्या तो सब बेहतर का बेहतर होंदो। आबाद रहो, खुश रहो। मां कुछ ॾींहंनि खां सोचा पियो त सक्सेसफुल थियण जो राज़ छा आहे। अहिड़ो कुझु शॉर्टकट हुजे या टिप्स वग़ैरह ॾिसजनि। काफ़ी टिप्स ॾिठियूं, कुझु कंहिंखे फॉलो कयो, उन्हनि खे ॾिठो उहे छा था कनि, आख़िर सक्सेस कीअं उन्हनि जो रेट वधीक आहे छा। कुझु ख़बर पई पढ़ण खां बाद में, कुझु जेके वॾा एक्सपर्ट चवनि पिया उन सक्सेस रेशियो खे इंक्रीज़ करण जो हिकु तरीक़ो हूंदो आहे। हिकु इहो, उन जा ॿ पार्ट हूंदा आहिनि उन तरीक़े जा। उन पार्ट जो पहिरियों हिसो इहो आहे, 1/5, मतिलबु 1 कलाक तव्हां थ्योरी पढ़ो, 5 कलाक उनखे प्रैक्टिस कयो। उन में ॾाढी कोशिशि कई, तॾहिं बि परसेंटेज वधे ई न। वरी ॿिए कंहिंखे फॉलो कयो, टे कंहिंखे फॉलो कयो, बाद में रियलाइज़ कयो त ट्रिक इहा ई आहे सक्सेसफुल जी, त पाण में बिलीव रखणु ऐं जेको कमु असां स्टार्ट कयूं था या सोचियो आहे उनखे कंप्लीट करण लाइ, जेकॾहिं पाण में कॉन्फिडेंस न हूंदो तेसि ताईं असां कॾहिं बि कामयाबु न थी सघंदासीं। तंहिंजे करे हेॾे होॾे ॾिसणु न घुरिजे। पंहिंजो जेको विजन आहे, पंहिंजी जेकी सोच आहे, जेके कम खे असां स्टार्ट करणु चाहियूं था, अॻिते वधणु घुरिजे, कॉन्फिडेंट हुजे हुन में। इहो ई हिकु तरीक़ो आहे पाण खे कामयाबु करण जो। हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं कंहिंखे तंग न कंदा कयो। अल्लाह हाफ़िज़।